नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत सूबनि में पाणी जी विर्छ लाइ नेशनल रिवर अथॉरिटी क़ाइम करण जी तजवीज़ इरसा में पेश करे छॾी। इरसा में सिंध जे नुमाइंदे अथॉरिटी वारी तजवीज़ खे आइन जी भनकड़ी करार ॾींदे रद्द करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नेशनल रिवर अथॉरिटी जी तजवीज़ वज़ीर आज़म खे ॾिनल सलाह बाद रिथाबंदी वारी कमीशन ऐं बाद में इरसा खे मोकिली वई। सिंध तरफ़ां अथॉरिटी क़ाइम करण वारी तजवीज़ खे अरिड़हीं तरमीम ऐं आइन जी भनकड़ी करार ॾिनो वियो आहे। इरसा में सिंध जे नुमाइंदे एहसान लगारी चयो आहे त नेशनल रिवर अथॉरिटी क़ाइम करण वारी तजवीज़ अरिड़हीं तरमीम सां टकराव में आहे। पाणी सूबाई मामलो आहे। वफ़ाक़ हिक तरफ़ी अथॉरिटी नथो क़ाइम करे सघे। एहसान लगारी चयो त CCI खे नज़रअंदाज करे अथॉरिटी ठाहिण आइन जी भनकड़ी हूंदी। अथॉरिटी क़ाइम करण सां सूबाई कानून टकराव में ईंदा ऐं मुल्क में सियासी बहरान पैदा थींदो। नाज़रीन हिक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि में पाणी जी विर्छ लाइ नेशनल रिवर अथॉरिटी क़ाइम करण जी तजवीज़ इरसा में पेश करे छॾी। इरसा में सिंध जे नुमाइंदे अथॉरिटी वारी तजवीज़ खे आइन जी भनकड़ी करार ॾींदे रद्द करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नेशनल रिवर अथॉरिटी जी तजवीज़ वज़ीर आज़म खे ॾिनल सलाह बाद रिथाबंदी वारी कमीशन ऐं बाद में इरसा खे मोकिली वई। सिंध तरफ़ां अथॉरिटी क़ाइम करण वारी तजवीज़ खे अरिड़हीं तरमीम ऐं आइन जी भनकड़ी करार ॾिनो वियो आहे। इरसा में सिंध जे नुमाइंदे एहसान लगारी चयो आहे त नेशनल रिवर अथॉरिटी क़ाइम करण वारी तजवीज़ अरिड़हीं तरमीम सां टकराव में आहे। पाणी सूबाई मामलो आहे। वफ़ाक़ हिक तरफ़ी अथॉरिटी नथो क़ाइम करे सघे। एहसान लगारी चयो त CCI खे नज़रअंदाज करे अथॉरिटी ठाहिण आइन जी भनकड़ी हूंदी। अथॉरिटी क़ाइम करण सां सूबाई कानून टकराव में ईंदा ऐं मुल्क में सियासी बहरान पैदा थींदो।